सिंधी अदबी संगत शाख सांघर जे इलेक्शन हबीब लगारी सेक्रेटरी चूंडिजी वियो। सिंधी अदबी संगत शाख सांघर जी सालियानी चूंड ज़िले राब्ता सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो चूंड कमेटी जे चेयरमैन जी सरबराही में थी गुज़री, जंहिंमें मुतफ़िक़ा राय सां उहिदेदार चूंडिया विया। चूंड कमेटी मेंबर मीर हसन मरी ऐं ग़ुलाम हैदर ख़ासकेली हुआ। सेक्रेटरी हबीब लगारी, ज्वाइंट सेक्रेटरी उस्ताद निज़ामणी, ख़ज़ानची आजिज़ मंगी, ऑडिटर वली मोहम्मद, ख़ासकेली काउंसलर मिठो सांघड़ाई ऐं कारोबारी कमेटी मेंबर अज़ीम रोंचो, सालिह संजराणी, अमर लगारी ऐं सारंग निज़ामणी चूंडिजी विया। चूंड खां अॻु आजिज़ मंगीअ जी सदारत हेठि इजलास में अॻूणे सेक्रेटरी अमर लगारी साल 2024 जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई। चूंड बाद थियल इजलास में सिंधी अदबी संघ जे मरकज़ी तर्जुमान मीर हसन मरी, ज़िले राब्ता सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो, ग़ुलाम हैदर ख़ासकेली, अमर लगारी, सारंग निज़ामणी, वली मोहम्मद ख़ासकेली, उस्ताद निज़ामणी, कासिम आदिल, अज़ीम रोंजे, हबीब लगारी ऐं ॿियनि चयो त सिंधी अदबी संगत शाख जी शानदार कारकर्दगी रही आहे। माज़ी में बि सांघड़ शाख बहितरीन प्रोग्राम कराया आहिनि। अॻिते बि अदब जे वाधारे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी रहंदी। इजलास में AR आज़ाद, नूर ख़ान, आदिल पंवर, राजन मंगरियो, सालिह संजराणी, पुनहल सुरेवाल, ज़ाहिद निज़ामणी, अब्दुल्ला निज़ामणी ऐं सूफ़ी भगवान दास शरीक हुआ।